बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध जे अज़ीम धरतीअ खे 5000 सालनि जी तहज़ीब, तमदुन ऐं सक़ाफ़त आहे। इन टिनी हवालनि जो बुनियादी हवालो परूहत जे जिस्म ते उहा फुलड़नि वारी अजरक आहे, जंहिंखे सिंध जी ख़ासि निशानी सिंध जी सक़ाफ़त अजरक सॾियो वञे थो। हूअं त अजरक नीरे ककर सां ॻाढ़े तर सां उन लेवल ते आहे जो असीं उनखे बि पंहिंजी सिंध जी नुमाइंदा तहज़ीब ऐं सक़ाफ़त जो अञाण सम्झूं था। पर दिलि सां बि चवां त असांजे नूर में मणहालाई ख़ादिम सक़ाफ़त असली परूहत वारी अजरक, जंहिंजे फुलड़ियुनि खे रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि यादि कयो आहे, उनखे पहिरियों दफ़ो साॼे सिंध में मुतारिफ़ कराइण वारी हैसियत शख़्सियत नूर में मणहालाई आहे, जेको ख़ादिम सिंध आहे, ख़ादिम सक़ाफ़त आहे। ऐं उनखे हिन अजरक खे पहिरियों भेरो सारी दुनिया में आम करण जे सिलसिले में शमसुल उलमा मिर्ज़ा खलीज बेग, उनजे ख़ानदान ऐं पूरे इल्म अदब जे पूरनि हस्तियुनि जे पारां मुबारकबाद पेश करियां थो।